ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 15/3/2026। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइस कोर्स 24/3/2009। बाप दादा द्वारा मिले हुए खजाननि खे स्वयं में समाये करे कार्य में लगाए अनुभव जी अथॉरिटी ठम। बाप दादा द्वारा मिले हुए खजाननि खे स्वयं में समायो ज्ञान गुण शक्तियुनि खे अनुभव जी अथॉरिटी ठाहो। अॼु चारों ओर जी सर्व खजाना जमा करण वारा संपन्न ॿारनि खे बाप दादा ॾिसनि था। साथ साथ हर हिकु ॿार केसि ताईं सर्व खजाना जमा कया आहिनि उन्हनि जी रिज़ल्ट बि ॾिसनि था। खजाना त बाप दादा द्वारा ॾाढा अविनाशी प्राप्त थिया आहिनि। सभिनि खां पहिरें वॾे ते वॾो खजानो आहे ज्ञान धन जो, जंहिंसां मुक्ति जीवन मुक्ति जी प्राप्ति थींदी आहे। पुराणी देह पुराणी दुनिया सां मुक्त जीवन मुक्त स्थिति ऐं मुक्ति धाम में वञण जी सभी ॿारनि खे प्राप्त आहे। साथ में हिकु ज्ञान जो खजानो न आहे लेकिन योग जो बि खजानो आहे, जंहिंसां सर्व शक्तियुनि जी प्राप्ति थींदी आहे। साथ साथ धारणा करण जो खजानो, जंहिंसां सर्व गुणनि जी सभिनि खां वॾी प्राप्ति थींदी आहे। साथ साथ सेवा जो खजाने सां दुआनि जो खजानो ख़ुशी जो खजानो मिलंदो। योग सां शक्तियुनि जो खजानो, ज्ञान सां ज्ञान जो खजानो, जंहिंसां मुक्ति जीवन मुक्ति जी प्राप्ति थींदी आहे। ज्ञान जेतिरो वठंदासीं उन हिसाब सां त मुक्ति जीवन मुक्ति जी प्राप्ति थींदी न, है न। योग सां शक्तियुनि जो खजानो, धारणा सां गुणनि जो प्राप्ति थींदी आहे, सेवा सां दुआनि जो खजानो, ख़ुशियुनि जो खजानो। ऐं संगम युग ते वॾे जो वॾो खजानो कहिड़ो आहे? समय जो। सॼे कल्प में ये संगम जो समय अमूल्य खजानो आहे, है न। हिन संगम जे समय जो हिकु हिकु संकल्प हिकु हिकु घड़ी ॾाढी ई अमूल्य आहे। हिकु हिकु संकल्प हिकु हिकु घड़ी, छो जो संगम समय ते ई बाप दादा ऐं ॿारनि जो मधुर मिलन थींदो आहे। ॿियो कोई बि युग में परमात्मा ॿारनि जो मिलन न थींदो आहे। सत संगम समय ही आहे जंहिंमें बाप दादा द्वारा सर्व खजाना प्राप्त थींदा आहिनि। खजाना जमा थियण जो समय संगम ई आहे। ॿियो कोई बि युग में जमा जो खातो जमा करण जी बैंक ई न आहे। सिर्फ़ु हिकु संगम युग आहे जंहिंमें जेतिरो खजानो जमा करणु चाहियो ओतिरो करे सघंदा आहियो। ऐं हिन संगम समय जो महत्व आहे उहो इहे ई आहे कि हिकु जन्म में अनेक जन्मनि जे लाइ खजानो जमा करे सघंदा आहियो। हिन करे नंढो सो युग ॾाढो महत्व वारो आहे। खजाना भी बाप दादा द्वारा सभी ॿारनि खे प्राप्त आहिनि, है न। बाप सभिनि खे ॾींदा आहिनि लेकिन खजाने खे जमा करण में हर हिकु ॿार पंहिंजे पुरुषार्थ अनुसार जमा कंदो आहे। बाबा ॾियण वारा बि हिकु ई आहिनि ऐं हिकु जहिड़ो ई सभिनि खे ॾींदा आहिनि। हिकु ई समय ते सर्व आत्माउनि खे ॾींदा आहिनि लेकिन धारणा करण में छा ॾिठो कि बाबा हिकु जहिड़ो ॾिनो लेकिन धारणा करण में हर हिकु जो पंहिंजो पंहिंजो पुरुषार्थ रहियो। छो कि खजाननि खे धारण करण लाइ हिकु त पंहिंजे पुरुषार्थ सां प्रारब्ध ठाहे सघंदा आहियो, ॿियो सदा स्वयं संतुष्ट रहणु, सर्व खे संतुष्ट करणु। संतुष्टता जी विशेषता सां खजाना जमा करे सघंदा आहियूं। मतलब जेतिरो असां जीवन में संतुष्ट रहंदासीं उन अनुसार ज्ञान गुण शक्तियुनि जो बि खजानो जमा थी वेंदो। उन सां जो खजानो मिलंदो आहे। हिकु त पुरुषार्थ करो, ॿियो संतुष्ट रहो। पंहिंजो पुरुषार्थ ऐं सर्व खे संतुष्ट करण जो पुरुषार्थ। टियों आहे सेवा जो पुरुषार्थ।
सेवा करण सां बि खज़ाना मिलंदा आहिनि। इन टिनि प्रकारनि सां खज़ाना संतुष्ट जमा करे सघंदा आहियो। खज़ाना जमा करण जी विधि आहे संबंध संपर्क में अचण में हिकु त निमित भाव हुजे, निर्माण भाव हुजे, मतिलबु मान जी इच्छा न, ॿियो निस्वार्थ भाव हुजे, है न, स्वार्थ न हुजे। हर आत्मा जे प्रति शुभ भावना शुभकामना रखण जी आवश्यकता आहे। अगरि सेवा में व संबंध संपर्क में इहे सभु त आहिनि त पुण्य जो खातो, दुआनि जो खातो ॾाढो सहज जमा करे सघंदा आहियूं। हिकु त निमित की असां निमित आहियूं, ॿियो निर्माण बि हुजणो खपे। ईअं न की असां निमित आहियूं त असां कीअं बि ॻाल्हाए सघंदा आहियूं, कीअं बि चई सघंदा आहियूं, उन्हनि जो बुरो बि करे सघंदा आहियूं, असांजी मर्ज़ी, हीअं न। निर्माण बि रहो ऐं मान जी इच्छा बि न हुजणी खपे। ईअं न की मां निमित आहियां त इहे पहिरियों मूंखे इज़त ॾियनि त मां ॾियां, न, असां निमित आहियूं, असांखे ॾियणो आहे। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि की तव्हां निमित आहियो सर्व के बाप जो परिचय ॾियण में। तव्हांजो कमु आहे सभिनि खे बाप जो परिचय ॾियो, पैगाम ॾियो, उहो तव्हांखे इज़त मान ॾियनि न ॾियनि ईअं न सोचो, निस्वार्थ भाव हुजे। ईअं न की असां हिननि खे ॾींदासीं त असांजो एतिरा जमा थी वेंदो, इहो भाव बि न हुजणो खपे। पंहिंजो कर्म करो, मान जी इच्छा न रखो, स्वार्थ न रखो, हर आत्मा जे प्रति शुभ भावना शुभकामना रखो, इहे ज़रूरी आहे। बाप दादा सभिनि जे पोता में ॾिसनि पिया त बाबा छा ॾिठनि, चारों ओर जे ॿारनि में नंबरवार ॾिठनि। बाबा हिकु ई आहिनि, हिकु ई समय ते ॾींदा आहिनि, लेकिन जमा करण में 2 प्रकार जा ॿार बाबा ॾिठनि। हिकु ॿार जो जमा थियल खज़ानो खाईंदा आहिनि, जमा बि कंदा आहिनि, खाई करे ख़तमु करे छॾींदा आहिनि। हिकु ॿार हुया जमा जो खातो खज़ानो जमा, उहो खज़ानो खाईंदा आहिनि, जमा बि कंदा आहिनि ऐं खाई करे ख़तमु बि कंदा आहिनि। ॿिया हुया खाधो जमा कयो, जमा करण में अटेंशन ॾेई करे वधायो। खज़ानो वधाइण जो साधन छा आहे? वधाइण जो साधन आहे जो खज़ानो मिलियो उहो समय ते जो परिस्थिति ईंदी आहे उन परिस्थिति अनुसार कार्य में लॻाइणो आहे। जो कार्य में लॻाईंदा आहिनि स्थिति द्वारा परिस्थिति द्वारा बदिली सघंदा आहिनि, है न। त जो कार्य में लॻाईंदा खज़ाना उन अनुसार स्थिति द्वारा परिस्थिति द्वारा परिस्थिति खे बदिले सघंदा आहिनि, उनजो जमा थींदो आहे। जो कार्य में न लॻाईंदा आहिनि त जमा न थींदो। त हर हिकु पंहिंजे पाण खां पुछे कि समय ते पंहिंजे प्रति ॿियनि जे प्रति असां कार्य में लॻाईंदा आहियूं। जेतिरो कार्य में लॻाईंदा ओतिरो वधंदो वेंदो, छो जो कार्य में लॻाइण जे सां अनुभव थींदो वेंदो आहे। असांखे असां कार्य में लॻाईंदा आहियूं न त अनुभव थींदो वेंदो आहे। त अनुभव जी अथॉरिटी ऐड थींदी आहे न, त चेक करो, पंहिंजे पाण खां पुछो कि सॼा खज़ाना जमा कया आहिनि ऐं वधाइण जो साधन समय ते कार्य में लॻाईंदा आहियूं, है न। सम्झो असां वटि शांति जी शक्ति आहे ऐं असां हुनखे यूज़ नथा करूं त छा फ़ाइदो। अनुभव जी अथॉरिटी वधंदी वेंदी आहे, छो जो अथॉरिटी सां सभिनि खां ज़्यादा अनुभव, सभिनि अथॉरिटी सां सभिनि खां ज़्यादा अनुभव जी अथॉरिटी ॻाल्हि आहे। त हर हिक खे पंहिंजो खातो वधाइणो आहे, चेक करिणो आहे। छो हाणे समय हाणे जे समय आहे, चेक करे हाणे बि खज़ानो वधाए सघंदा आहियो। हाणे चांस आहे, पोइ चांस ख़तमु थी वेंदो, चाहे खज़ानो वधायो लेकिन वधाए न सघंदा। बाप दादा ॾिसंदा आहिनि खज़ानो मिलंदो आहे, ख़ुशी ख़ुशी सां पाण में समाइण जो प्रयत्न बि कंदा आहिनि, लेकिन खज़ानो जॾहिं मिलंदो आहे मुरली द्वारा ई खज़ानो मिलंदो आहे। त 2 प्रकार जा ॿार आहिनि, हिकु ॿुधण वारा, ॿियो समाइण वारा। कई ॿार ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि,
लेकिन ॿुधणु ऐं समाइणु ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे न। समाइण वारा अनुभवी ठहींदा वेंदा आहिनि, छो जो समाइल उहे समय ते कार्य में लॻाईंदा आहिनि, खज़ाने खे वधाईंदा रहंदा आहिनि। ॿुधण वारा वर्णन कंदा आहिनि, ॾाढो सुठो ॿुधायो बाबा, ॾाढो सुठी ॻाल्हि चई, लेकिन समाइण जे बिना समय ते कम में न लॻाए सघंदासीं। समाए वरितो मतिलबु उनखे पंहिंजो संस्कार ठाहे छॾियो। जीअं हजम थी वेंदी आहे न त उहो खून थी वेंदो, उन सां ताक़त मिलंदी आहे। त इहे जो बि ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाइनि था उहो सुठी रीति मनन चिंतन करे हिन समय असांखे हीअं हीअं यूज़ करिणो आहे, उहो असांखे अचिणो खपे। त बाप सभी त तव्हां चेक करो, समाइण वारा आहियो, थोरो बि अगरि कमु हूंदो, भरपूर न हूंदो त हलचल थींदी, लेकिन समाइल उहो फुल थी वेंदो आहे त उनखे हलचल न थींदी आहे। भरपूर न हूंदो त हलचल ईंदी, अरे छा थी वियो, हाणे छा करूं, लेकिन समाइल उहो फुल हूंदो त हलचल न थींदी। हिन करे अॼु बाप दादा सभिनि जे खज़ाने चेक कई, ॿुधाई न 2 प्रकार जा ॿार ॾिठई। हाणे पंहिंजे पाण खे चेक करो कि मां खज़ाननि खे वधाइण अर्थात समय ते कार्य में लॻाइण वारो आहियां। खज़ाने खे वधाइण मतिलबु समय ते कार्य में लॻाइण वारो। जेतिरो कार्य में लॻाईंदा वेंदा ओतिरो खज़ानो वधंदो वेंदो। जो बि खज़ाने जा मालिक खज़ाने के कार्य में लॻाईंदा आहिनि, खज़ानो पंहिंजे के कार्य में न लॻाईंदो आहे। त तव्हां सभी खे सर्व खज़ाना बाबा वर्से में ॾिनो वेंदा, त बाप जो खज़ाने खे पंहिंजो खज़ानो ठाहिणु, इहा हर हिक खे पंहिंजो अटेंशन ॾियणो। छो जो जेतिरो खज़ानो भरपूर हूंदो ओतिरो ई भरपूर अवस्था में अचलड़ो रहंदो। बाप दादा ये चाहींदा आहिनि कि हर हिकु ॿार संपन्न हुजे, घटि न हुजे, छो ये चांस बाप द्वारा अविनाशी खातो जमा थियण जो ये सिर्फ़ु हाणे ई थी सघंदो आहे। हाणे ई जेतिरो असां बाबा खे यादि करे शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सर्व शक्तियूं स्वयं में धारण करे सघूं। जेतिरो हाणे सां कंदासीं न त पूरे कल्प में असांखे कोई बि जीवन में अशांति, दुख, परेशानी, भले असां पतित बि थींदासीं, लेकिन जे दुनिया वारा क्रांतिकार जे पुठियां पागल ई थी वेंदा आहिनि, क्रोध करे करे पंहिंजो जीवन ख़राब करे छॾींदा आहिनि। ब्रह्मा बाबा जे लास्ट जनम में बि केॾी रॉयल्टी हुई, त ब्रह्मा बाबा हाणे केॾो बाबा खां वर्सो वरितो वञे थी, त लास्ट जनम में बि उहा रॉयल्टी हुई न। त ईअं एतिरो असांखे भरपूर पंहिंजी आत्मा में हिकु थींदसि दैहिक मापी जो खज़ानो, लेकिन जंहिं वटि परमात्मा जो खज़ानो हूंदो आहे न, सुख जो, शांति जो, वो अशांति जे वातावरण में भी शांत रही सघंदो। मतलब उनजे मन में अशांति न थींदी, उनजे मन में अशांति जा संकल्प न ईंदा, उनजी बुद्धि एॾे ओॾे न भटकदी। है न? त बाबा असांखे चवनि था ईअं ठाहो। बाप दादा चाहींदा आहिनि कि मुंहिंजो हिकु हिकु बार संपन्न थिए, कम न थिए, छो ये चांस बाप द्वारा अविनाशी खातो जमा थियण जो ई हाणे ई थी सघंदो आहे। इन करे चयो न, हाणे न त कॾहिं न, इहे संगम समय जे लाइ ॻाइण आहे। विश्व में त जो जमा कयो उनजो फल प्राप्त कंदा, लेकिन प्राप्ति जो समय हाणे आहे। त हर हिक खे पंहिंजो खातो ॾिसणो आहे, जंहिंखे जेतिरो भंडारो भरपूर आहे उनजे नैननि सां चलण सां
चेहरे सां मालूम हूंदो। उन्हनि जी चलन ऐं चहिरो हीअं लॻंदो जी खिलो गुलाब जो पुष्प। बाप दादा हर हिक जे चलन ऐं चहिरे सां ॾिसंदा रहंदा आहिनि कि केतिरो हर्षित, केतिरो ख़ुशि मिज़ाज रहंदा आहिनि। नैननि सां रूहानियत, चहिरे सां मुस्कुराहट ऐं कर्म सां हर हिकु गुण सभिनि जो अनुभव थींदो। बाबा सभिनि जे चहिरे सां ई पतो करे सघंदा आहिनि कि केतिरो ई खज़ाननि सां भरपूर आहिनि। छो कि उन्हनि जे चहिरो चलन ऐं चहिरो हर्षित हूंदो, ख़ुशि मिज़ाज हूंदो, नैननि में रूहानियत हूंदी, मतिलबु सभिनि खे रूह ई ॾिसंदा, चहिरे ते मुस्कुराहट हूंदी, कर्म में हर गुणनि जो सभिनि खे अनुभव थींदो। त हर हिकु पंहिंजे पाण खे चेक करो। बाप दादा हर हिकु ॿार में यही शुभ भावना आहे कि हर हिकु ॿार अनेक आत्माउनि खे अहिड़ो खज़ाननि सां संपन्न ठाहे, मतिलबु ॿियनि खे बि। आज विश्व जी आत्माएं सभी चाहींदियूं आहिनि कि सके कुछ न कुछ आध्यात्मिक शक्ति मिले। आध्यात्मिक शक्ति जो दाता तव्हां ब्रह्मण आत्माउनि ई आहियो। श्री होलीएस्ट आहियो, हाईएस्ट आहियो, रिचेस्ट इन द वर्ल्ड। के हिसाब सां असां रिचेस्ट आहियूं? ज्ञान गुण शक्तियुनि जे हिसाब सां। रिचेस्ट इन द वर्ल्ड, होलीएस्ट भी सब आत्माउनि सां ज़्यादा तव्हां आहियो, त पवित्र भी असां आहियूं, हाईएस्ट भी असां आहियूं। बाबा चवंदा आहिनि तव्हां सभिनि जा पूर्वज आहियो। तव्हां आत्माउनि जी पूजा जी विधि पूर्वक थींदी आहे, वैसे ॿियो कंहिंजी बि न थींदी आहे। हाणे लास्ट जनम में भी तव्हां आत्माउनि जी पूजा ॿियो कोई भी धर्म पिता महान आत्माउनि जो निमित्त ठही आहिनि, उन्हनि जी न आहे, लेकिन तव्हांजी केॾी विधि पूर्वक थींदी आहे। विधि पूर्वक पूजा भले यादगार ठाहींदा आहिनि, लेकिन विधि पूर्वक पूजा हुननि जी न थींदी आहे, तव्हांजी ई थींदी आहे। राधे कृष्ण खे केतिरो प्रकार सां सनानु कराईंदा आहिनि, केतिरो श्रृंगार कराईंदा आहिनि, उनजी उथण जी पूजा, सुम्हण जी पूजा, उन्हनि जे हर कर्मनि जी पूजा थींदी आहे। बाबा चवनि था ऐं तव्हां जहिड़ो खज़ानो, रिचेस्ट इन द वर्ल्ड, रिचेस्ट इन द वर्ल्ड। तव्हां ब्रह्मण आत्माउनि जो हिकु जन्म जो खज़ानो, गारंटी आहे 21 जन्मनि ताईं हूंदो। हाणे असां जो प्राप्त कंदा आहियूं उहो असांजे 21 जन्मनि ताईं हलंदो। श्री बाप द्वारा बाप जो वरसो मिलियो आहे न, त जीअं बाबा अविनाशी आहिनि वैसे ही बाप द्वारा मिलियो उहो खज़ानो भी अविनाशी थी वेंदो आहे। हिन करे रिचेस्ट इन द वर्ल्ड, होलीएस्ट इन द वर्ल्ड आहे न, त सभी पंहिंजे खे ईअं विशेष सेवाधारी सम्झंदा आहियो। अॼु जे समय अनुसार विश्व जी आत्माउनि खे आवश्यकता कंहिं चीज़ जी आहे ॼाणंदा आहियो? अॼु विश्व खे ख़ुशी, शक्ति ऐं स्नेह जी आवश्यकता। ख़ुशी, शक्ति ऐं स्नेह, आत्मिक स्नेह चाहींदा आहिनि, लेकिन तव्हां ब्रह्मण आत्मा आहियो। हाणे समय अनुसार दाता ठहो। मनसा सां शक्तियुनि जो दान ॾियो, वाचा सां ज्ञान जो दान ॾियो, कर्मणा सां गुणनि जो दान ॾियो। ब्रह्मा बाबा अंत में 3 शब्द सभी ॿारनि खे सौगात में ॾिनो। यादि आहे न उहे 3 शब्द कहिड़ा हुया? उहो अगरि तव्हां सेवा में लॻायो त ॾाढी आत्माउनि खे संतुष्ट करे सघंदा आहियो। निराकारी, निर्विकारी, निरंकारी।
त मनसा द्वारा निराकारी, वाचा द्वारा निरहंकारी। अहंकार न हुजणु खपे। भले असांजी वाचा में उहो शक्ति रूप हुजे, लेकिन अहंकार न हुजणो खपे कि मां सही आहियां, इहे ग़लति आहे, है न। बाबा चई न शक्ति रूप हुजणो खपे, लेकिन अहंकार न हुजणो खपे। असांजी वाचा में उहो शक्ति रूप हुजणो खपे, अहंकार न हुजणो खपे। कर्मणा में निर्विकारी पन हुजणो खपे। त इहे 3 शब्द सेवा में लॻाए। हाणे विश्व खे तव्हांजी शक्ति द्वारा थोरो सो दिलि जो आनंद, सुख जी प्राप्ति थिए। तव्हांजी शक्ति द्वारा थोरो उन्हनि खे आनंद मिले, सुख जी शक्ति मिले, सुख जी प्राप्ति थिए। सभु निराश आहिनि, तव्हां विश्व जी आत्मा आहिनि, तव्हां विश्व जे लाइ आशाउनि जा सितारा आहियो। बाप दादा सभी ॿारनि खे बाप जे अॻियां आशाउनि जो सितारो ॾिसंदा आहिनि। सिर्फ़ु उम्मीद जा सितारा न आहिनि, लेकिन आशाऊं पूर्ण करण वारा आशाउनि जा सितारा आहिनि। बाप दादा वटि ॿारनि जो स्नेह सदा पहुचंदो, ऐं सभिनि खां सहज पुरुषार्थ कहिड़ो आहे? भिन्न भिन्न पुरुषार्थ आहे, लेकिन सभिनि खां सहज पुरुषार्थ कहिड़ो आहे? स्नेह में महिनत भी मोहब्बत जे रूप में बदिली वञे। बाबा सां एतिरो स्नेह हुजे कि महिनत भी मोहब्बत जे रूप में बदिली वञे। मतिलबु असां ज़बरदस्ती नथा करूं, न प्यार हूंदो न जंहिंसां, जीअं ॿार जो माउ पीउ सां प्यार हूंदो आहे त उहो माउ पीउ जे लाइ केॾो कुझु कंदो आहे। तीअं माउ बाप असांजो शिव बाप ब्रह्मा मामा सां एॾो प्यार हुजे कि कुझु बि करण में महिनत न लॻे, लेकिन सहज ई थी वञे। कुझु करो ई नथा, जीअं त करन करावनार कराइनि था। उहो जॾहिं बाबा सां उहो स्नेह हूंदो न, तॾहिं उहो इमर्ज थींदो। त बाबा जे स्नेही ठहिणो अर्थात सहज पुरुषार्थ करणो आहे। स्नेह में तव्हां सभी पंहिंजे खे स्नेही सम्झंदा आहियो, कॾहिं कॾहिं न, सदा जा स्नेही। त पंहिंजे खे सदा स्नेह जे सागर में समायल सम्झंदा आहियो। सदा स्नेह जे सागर में समायल, डुबकी लॻाइण वारा न, सदा समायल। जीअं बाबा जी स्नेह में असां समायल ई आहियूं, खोयल हुओ, ॿियो कुझु नज़र ई न अचे। जीअं न जो चीज़ डूबल हूंदी आहे उनखे उहो ॿाहिरां जो कुझु नज़र न हूंदो आहे। हीअं असां बाप दादा जे स्नेह में एॾा लवलीन हुजूं, एॾा समायल हुजूं कि असां कीअं माण्हू सुबुह जो उथनि था, योग करनि था, वरी पंहिंजी दिनचर्या में एॾो एक्यूरेट, वरी पंहिंजो सेवा, कोई अज्ञानी माण्हू ॾिसे न त उहो चए अरे तव्हां कीअं हलंदा आहियो। लेकिन जो बाबा जी स्नेह में समायल उहो लॻंदो हलंदो न, हुनखे लॻंदो कि असां कहिड़ी प्राप्ति थी थिए, असां कुझु महिनत थोरी था करूं। त पंहिंजे खे ईअं स्नेह जे सागर में समायल उहो सम्झंदा आहियो, उहो हथु उठायो। सदा सदा शब्द खे अंडरलाइन करो, हथु उठायो। सदा 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 हथु त सुठो उठाईंदो। बाप दादा सभिनि जा हथ ॾिसी करे ख़ुशि थी वेंदो। छो जो हिमत रखंदा आहिनि न, अगरि कुझु कम बि हूंदो त यादि त ईंदो न कि असां हथु उठायूं, असां हथु उठायूं। छो जो बाप दादा जो हिकु ॿार सां अति स्नेह आहे। छो स्नेह आहे बाबा जो हर ॿार सां? छो जो हिकु आत्मा ॼाणंदा आहियो न। छो जो बाप दादा ॼाणंदा आहिनि कि इहे हिकु आत्मा अनेक बार मुंहिंजा स्नेही ठही आहिनि। सोचो हिकु आत्मा अगरि बाबा खे दिलि सां चईंदी आहे मुंहिंजो बाबा, मुंहिंजो बाबा,
त सोचो अज्ञानी माण्हू चवनि ई, लेकिन जंहिं बि आत्मा आहिनि ख़ुदि खे पहचानियो आहे, बाप खे पहचानियो, दिलि सां मञंदा आहिनि इहे मुंहिंजो बाबा आहे, है न, दिलि सां चईंदा आहिनि इहे असांजो बाबा आहे। त बाबा बि भले कहिड़ो बि हुजे, सपूत हुजे या कपूत हुजे, त बि कपूत बि चवनि त था न मुंहिंजो बाबा आहे, है न। त बाबा बि अहिड़ी आत्माउनि जे स्नेह में बंधिजी वेंदा आहिनि। त बाबा खे बि अहिड़ी आत्माउनि जो उद्धार करिणो ई पवंदो आहे, चाहे पतो आहे सतयुग में अहिड़ी आत्मायूं हुयूं चंडाल महतर दासासियूं ठहींदियूं, है न, प्रजा ठहींदियूं, नौकर चाकर वञी करे ठहींदियूं, लेकिन हाणे दिलि सां चवनि थियूं न मुंहिंजो बाबा, है न। त बाबा खे बि उन्हनि जे लाइ रहण खाइण जो प्रबंध करिणो पवंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था हाणे बि ठहियूं आहिनि, हर कल्प यही आत्मायूं स्नेह ठहींदियूं, ऐं बाबा पोइ उन्हनि द्वारा कोई न कोई सेवा बि कराईंदा रहंदा आहिनि, न त ॾिसो केॾी सारी प्रकार जी सेवा आहे, है न। भले भाषण करण वारा सपूत ॿारनि जी सेवा अलॻि हूंदी आहे, लेकिन बाबा जे यज्ञ में जो कपूत ॿार बि आहिनि न, उन्हनि द्वारा बि बाबा कुझु न कुझु त सेवा कराईंदा आहिनि न, कुझु न कुझु त उहो मददगार ठहींदा ई आहिनि। त बाबा खे बि अहिड़ी आत्माउनि खे कुझु न कुझु ॾियणो ई हूंदो आहे। त बाबा चवनि था हर कल्प इहे आत्मायूं स्नेही ठहींदियूं, नशो आहे ख़ुशी आहे कि असां हर कल्प अधिकारी आत्मायूं, सपूत ॿारनि जो नशो अलॻि हूंदो आहे, उन्हनि खे लॻंदो कि असां अनेक बार बाबा जी गोद में उथंदा वेहंदा खाईंदा पीअंदा आहियूं, ऐं कपूत ॿार हिन में ख़ुशि थी वेंदा आहिनि कि अरे वाह, छोकी उन्हनि खे बाबा उहो मुंहिंजो बाबा त चईंदा आहिनि, लेकिन उन्हनि जो बुद्धि पूरो न लॻंदो आहे न बाबा सां, उन्हनि खे न स्थूल चीज यज्ञ में खाइण पीअण रहण कपिड़ा ॾियण सौगातियूं ॾियण, उहे हिन में ई ख़ुशि थी वेंदियूं आहिनि, छोकी दुनिया में अहिड़ो फ्री फोकट जो थोरी मिलंदो, थोरो सो कमु करो ऐं एॾो कुझु मिले तव्हांखे, है न। लेकिन उन्हनि द्वारा पोइ बाबा कुझु न कुझु सेवा बि कराए वठंदा आहिनि। बाप दादा अहिड़ी अधिकारी आत्मायूं जो सपूत ॿार आहिनि, उन्हनि खे ॾिसी दिलि जी दुआयूं बि ॾींदा आहिनि, जो दिलि सां बाबा खे मुंहिंजो बाबा बि चवनि थियूं, बाबा जी हर श्रीमत खे मञी करे बि हलनि थियूं, है न। अहिड़े ॿारनि खे जो ॾींहं राति बसि जो बाबा जीअं सोचंदा आहिनि, जीअं बाबा जी श्रेष्ठ मत आहे, जीअं बाबा जो स्वभाव संस्कार बाबा जी में धारण करे हलंदा आहिनि, सभु कुझु हूंदे हुए बि त्याग करे हलंदा आहिनि, अहिड़े ॿारनि खे बाबा ॾिसी करे उन्हनि खे दिलि जी दुआयूं ॾींदा आहिनि, सदा अथक ठही उड़ंदा आहिनि। कॾहिं बि अगरि कोई परिस्थिति अचे त स्वस्थिति खे हेठि मथे न करो, स्वस्थिति जे अॻियां परिस्थिति कुझु बि न आहे। अच्छा पहिरीं बारी केरु आहिनि उहो हथु उठायो, बाबा ॾाढा ईंदा आहिनि, बाप दादा खे हिकु हिकु ॿार खे ॾिसी नाज़ आहे, वाह मुंहिंजा ॿार वाह, जीअं तव्हां दिलि जा गीत ॻाईंदा आहियो न ऑटोमेटिकली वाह बाबा वाह मुंहिंजो बाबा वाह, ईअं ई बाबा बि ॿारनि जे प्रति इहे गीत ॻाईंदा आहिनि, वाह मुंहिंजो हर हिकु ॿार वाह, छो जे बाबा खे बि कल्प पोइ तव्हां ॿार मिलंदा आहिनि, है न। ऐं हिकु हिकु विश्व जे अॻियां महान आत्मा आहे, छो जे हिकु हिकु जो कनेक्शन बाबा सां गॾु आहे, कंहिं द्वारा बि उन्हनि डायरेक्ट बाबा खे पहचानियो, त बाबा बि गीत ॻाईंदा आहिनि, वाह मुंहिंजा ॿार वाह, वाह वाह ॿार आहिनि, वाह वाह ॿार, हथु उठायो त सदा इहे ई यादि रखिजो कि असां बाबा जे केरु आहियूं,
वावा बार सदा याद रखो कि असां बाबा जो केरु आहियूं। वावा बार चाहे पुरुषार्थी आहिनि लेकिन वावा आहिनि। छो छोकी असां बाबा खे पहचानो आहे। बाप जा वावा ॿार बाप सां गॾु ई हलंदा, रहिजी त न वेंदा न। बाबा खे चईंदा आहिनि, बाबा त चईंदा आहिनि हर हिकु ॿार खे स्नेह जी गोदी में साथ वठी वञो। ॾिसो बाबा त अॼु तव्हां अगरि न कुते खे पालंदा हो त उहो हुनजी शिकिल ॾिसी, उन्हनि जो व्यवहार ॾिसी उन्हनि खे तव्हां केॾो कुझु फर्स्ट क्लास खाइण पीअण लाइ ॾींदा आहियो, रहण लाइ ॾींदा आहियो, लेकिन त बि हुनखे छा पसंदि ईंदो? कचिरो। त बि भले तव्हां हुनखे केतिरो ई फर्स्ट क्लास सभु कुझु ॾियो, लेकिन हुनखे मिट्टी, ॿाहिरां जो वातावरण, कचिरो ई पसंदि ईंदो। हुनखे अगरि हीअं छॾे छॾो न त बि हुनखे उहो ई खाइण में, उअं ई मिट्टी में हेॾे होॾे थियण में ई मज़ो ईंदो। त हिते बि बाबा वटि हर ॿारु ईंदो आहे न त बाबा त हुनखे एॾो प्यारु कंदा आहिनि कि वाह मुंहिंजो ॿारु आयो आहे। बाबा त हुनखे एॾो सिक प्रेम सां ॾिसंदा आहिनि, एॾी शक्ति ॾींदा आहिनि, एॾा गुण ॾींदा आहिनि, एॾो ज्ञान ॾींदा आहिनि। लेकिन ॿार जेका सपूत ॿार हूंदा उहो त अॻियां निकिरी वेंदा, उहो त पोइ पुठियां न ॾिसंदा। लेकिन हिते हूंदे हुए बि बाबा जे घर सभु कुझु मिलंदे हुए बि अगरि कंहिं माण्हुनि खे दुनियावी ॻाल्हियूं, दुनियावी खाइण पीअण, दुनियावी रहण सहण बि यादि ईंदो आहे ऐं हुनखे अपनाईंदा बि आहिनि, यूज़ बि कंदा आहिनि, हेॾे बि आहिनि होॾे बि आहिनि। जीअं चईंदा आहिनि न भई बाबा चईंदा आहिनि कि ग़रीब खे गोद वठो लेकिन हुनखे त उहा ई चीज़ सुठी लॻंदी। त बाबा जी त दिलि थींदी आहे कि मां सभिनि खे स्नेह जी गोदी में साथ वठी वञा। त लेकिन जेका ॿार लाइक़ु न ठहींदा आहिनि उन्हनि खे थोरी वठी वेंदा बाबा। त बाबा चईंदा आहिनि कि बाबा त चईंदा आहिनि कि हर हिकु ॿार खे मां स्नेह जी गोदी में वठी हलंदमि। त तयारु आहियो, रास्ते में रुकी त न वेंदो। कोई बि आवाज़ आहे, कोई बि ॻाल्हियूं या ॿुधाए में आहियूं, सम्झो असांजो अंत समय आयो, असां बाबा सां गॾु रोरिया करे बाबा सां गॾु वञूं था ऐं हेठि ॾाढो शोर शराबला छा आवाज़ अची वञे त असांजो ॿुधी जो होॾे त न हली वेंदो, कोई चीज़ त यादि न अची वेंदी। हीअ चेक करो। त बाबा चवनि था रास्ते में रुकी त न वेंदव न, साथ हलंदव न, छोकी वाइदो आहे न, वाइदो त निभाइणो आहे न। हाणे बाप दादा ये चाहींदा आहिनि कि फ़रिश्तो रूप पंहिंजो इमर्ज करो, हलंदे फिरते फ़रिश्ते ड्रेस वारो अनुभव करायो। बाप दादा ड्रिल बि ॿुधाई आहे, वस्त्र बदिली करण जी आदत आहे न, त जीअं शरीर जी ड्रेस बदिली कंदा आहियो हीअं आत्मा जो स्वरूप, कॾहिं फ़रिश्तो स्वरूप, कॾहिं ब्रह्मण स्वरूप, कॾहिं देवताई स्वरूप, कॾहिं निराकारी स्वरूप, कॾहिं इष्ट देव ठही वञो, है न, कॾहिं पंहिंजो विराट रूप इमर्ज करे वठो। त हीअं ड्रेस बदिली करो। फ़रिश्ते जी ड्रेस पसंदि आहे न, जीअं ब्रह्मा बाबा अव्यक्त फ़रिश्तो थिए न, आत्मा कहिड़ी जीअं शरीर जी ड्रेस बदिली कंदा आहिनि न, हीअ वस्त्र, हीअं आत्मा खे हाणे इहे देह वस्त्र आहे। आत्मा न हिन देह रूपी वस्त्र में वेठी आहे, उनखे हिन देह खे इहे कपिड़ा पातल आहिनि। त हाणे आत्मा जो ई पंज तत्वनि जो वस्त्र, हाणे आत्मा वटि फ़रिश्ते जी ड्रेस, हाणे आत्मा ब्रह्मण स्वरूप जी ड्रेस में वेठी आहे। ब्रह्मण में पूरो परिवार नज़र अची वियो, भाउ भेण शिव ब्रह्म, है न,
फ़रिश्तो ठही वेंदासीं त सभु फ़रिश्ता ई फ़रिश्ता नज़र ईंदा, है न। देवताई ड्रेस में अची वञूं त असांजी पूरी राजधानी असांखे नज़र अचणी खपे। सितारो ठही वञूं त परम धाम में असां बाबा सां गॾु आहियूं, पूरो उल्टो वृक्ष इमर्ज थी वञे। त कॾहिं देवता, कॾहिं पूज्य स्वरूप में अची वञूं, पंहिंजे इष्ट देव रूप में, त असांजा सभु भक्त असांजे साम्हूं इमर्ज थी वञनि। ईअं आत्मा जी ड्रेस बदिली करो। बाबा चवनि था कि जीअं ब्रह्मा बाबा अव्यक्त फ़रिश्ते रूप में वतन में वेठा आहिनि, ईअं बाप समान तव्हां सभु बि हलंदे फिरंदे फ़रिश्ते रूप में अनुभव करो। छो कि फ़रिश्तो रूप हूंदो तॾहिं त देवता ठही सघंदा आहिनि। जीअं बाबा जा 3 रूप यादि रहंदा आहिनि न, बाप, शिक्षक, सतगुरु। बाबा असांजा बाप बि आहिनि, बाबा असांजा शिक्षक बि आहिनि, बाबा असांजा सतगुरु बि आहिनि। ईअं पंहिंजा 3 रूप, ब्रह्मण, सो फ़रिश्तो, सो देवता, ये 3 रूप पक्का करो। कॾहिं ब्रह्मण जी ड्रेस पायो, ब्रह्मण रूप में असांजा सभु भाउ भेण अची वञनि, सभु बाबा बाप शिव ब्रह्मा मां सभु भाउ भेण जेकी बि दुकानियूं आहिनि, है न। कॾहिं फ़रिश्ते जी ड्रेस इमर्ज करे वठो, कॾहिं देवता जे स्वरूप में पहुची वञो। ये 3 रूप में स्वतः ही प्रकारदर्शी की सीट ते वेही साक्षी थी करे हर कार्य कंदा आहिनि। त सभी सब बाप दादा यही चाहिए कि सदा बाप सां गॾु रहो, अकेला न रहो। साथ रहंदव तॾहिं ही अंत में साथ मिली सघे। सोचो त साथ में बाबा सां गॾु रोटी था ठाहियूं, खाऊं था, पीऊं था, कमु था करूं, ऐं अचानक असांजो अंतिम समय अची वियो त बाबा चवंदो ॿार हलो हाणे। हा बाबा, बसि पहुची वियासीं परम धाम में, है न। त बाबा चवनि था साथ रहंदव तॾहिं साथ हली सघंदव। सोचो असां बाबा सां गॾु साथ में वेठा आहियूं ऐं अचानक असांजो अंतिम समय अची वियो त बाबा चवनि कि हलो, फ़रिश्तो ड्रेस पायो और निराकारी दुनिया में पहुची वञो। पहुची वियासीं न, त बाबा असांखे चवनि था साथ रहंदव तॾहिं साथ हली सघंदव। अगरि हाणे कॾहिं कॾहिं रहंदव त साथ कीअं हलंदव। स्नेही स्नेह के कॾहिं भुलिजी न सघंदो। सॼे ॾींहं में इहो अभ्यास करो। हाणे हाणे ब्रह्मण, हाणे हाणे फ़रिश्तो, हाणे हाणे देवता। अच्छा, चारों ओर जे सर्व ॿारनि खे जो सदा सर्व खज़ाननि सां संपन्न आहे, सदा पंहिंजे चलन ऐं चहिरे सां सेवाधारी आहिनि। कहिड़े कहिड़े ॿारनि खे बाबा यादि पिया ॾींदा, अव्यक्त महावाक्य, चाहे नंबरवार थी सम्झो, जो सदा खज़ाननि सां संपन्न रहंदा आहिनि, जो सदा पंहिंजे चलन ऐं चहिरे सां सेवाधारी आहिनि। शिव जी सभिनि जो वाइदो आहे कि असां विश्व परिवर्तक ठही विश्व परिवर्तन कंदासीं। त हलंदे फिरदे बि सेवाधारी सेवा में तत्पर रहंदा आहिनि। अहिड़े विश्व सेवाधारी, विश्व परिवर्तक, हर हिक खे बाप जे खज़ाने सां भरपूर करण वारी आत्माउनि खे बाप दादा जी चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग, दिल जी दुआयूं, सेहत यादि प्यार और नमस्ते था करनि। अच्छा, ओम शांति। वरदाना मास्टर त्रिकालदर्शी ठही हर कर्म युक्ति युक्त करण वारा कर्म बंधन मुक्त ठहो।
जो भी संकल्प बोल कर्म कंदा आहियो वो मास्टर त्रिकालदर्शी ठही करे करो त कोई भी कर्म व्यर्थ व अनर्थ न थी सघंदो। बाबा असांखे चवनि था कोई भी कर्म जो भी संकल्प बोल कर्म कंदा आहियो वो मास्टर त्रिकालदर्शी थी करे करो त कोई भी कर्म व्यर्थ व अनर्थ न थी सघंदो। त्रिकालदर्शी अर्थात साक्षीपन जी स्थिति में स्थित रही करे कर्म जी गुह्य गति के ध्याने करे हिन कर्मेंद्रियन द्वारा कर्म करायो त कॾहिं भी कर्म जे बंधन में न बंधो। हर कर्म कंदे कर्म बंधन मुक्त कर्म की स्थिति जो अनुभव कंदा रहंदा। स्लोगन आहे जे वटि हद जी इच्छाउनि जी अविद्या आहे वही महान संपत्तिवान आहे। जे वटि हद जी इच्छाउनि जी अविद्या आहे वही महान संपत्तिवान आहे। अव्यक्त इशारो जीअं पहिरें वारो चौकीदार अगरि शस्त्रधारी हूंदो आहे त हुनखे निश्चय आहे कि मुंहिंजो शस्त्र दुश्मन खे बजाए छॾियो, मां हुनखे हार खिलाए छॾियमि त उहो केतिरो निर्भय थी करे हलंदो आहे। हथ में डंडो हूंदो आहे कंहिंजो या जंगल में वेंदा त बंदूक या अस्त्र शस्त्र हूंदा त उहो केॾो निर्भय थी करे हलंदो आहे न। हुनखे भय थोरी हूंदो, भय हूंदो हुनखे। त तव्हां वटि बि सर्वशक्ति रूपी शस्त्र आहिनि, सदा साथ आहिनि। सिर्फ़ु आह्वान करो अर्थात मालिकपन ठही ऑर्डर करो त असांजी सफलता आहे। असांजी सफलता थियली आहे, असांखे कोई भी डिॼण जी ज़रूरत ई न। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।